ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कयूं पिया। सिंध हाई कोर्ट में एक्साइज़ एंड टैक्सेशन ऐं नारकोटिक्स कंट्रोल खाते जे मुलाज़मनि खे प्रमोशन न ॾियण वारे केस जी ॿुधणी थी। सिंध हाई कोर्ट जी बरुकनी बेंच मुलाज़मनि जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। अदालत डिपार्टमेंटल प्रमोशन कमेटी जी सिफ़ारिशुनि ते दरख़्वास्त गुज़ारनि खे 16 खां 17 ग्रेड में तरक़ी ॾियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत चयो त DPC जे 19 डिसंबर 2022 वारे फ़ैसिले खे चैलेंज न कयो वियो आहे। नई डिपार्टमेंटल प्रमोशन कमेटी जो फ़ैसिलो वापसि वरितो वियो आहे। दरख़्वास्त गुज़ारनि मौक़िफ़ अख़्तियार कयो हो त डिसंबर 2022 में डिपार्टमेंटल प्रमोशन कमेटी दरख़्वास्त कंदड़नि खे ग्रेड 16 खां 17 में तरक़ी ॾियण जी सिफ़ारिश कई हुई। अदालत खे दरख़्वास्त कई वई हुई त दरख़्वास्त गुज़ारनि खे ग्रेड 16 मां 17 में तरक़ी ॾियण जो हुकुम ॾिनो वञे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सिंध हाई कोर्ट में एक्साइज़ एंड टैक्सेशन ऐं नारकोटिक्स कंट्रोल खाते जे मुलाज़मनि खे प्रमोशन न ॾियण वारे केस जी ॿुधणी थी आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर शहज़ाद जलबानी खां। जी शहज़ाद, कहिड़ा तफ़सील आहिनि ॿुधणी जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, अॼु सिंध हाई कोर्ट में एक्साइज़ एंड टैक्सेशन ऐं नारकोटिक्स कंट्रोल खाते जे मुलाज़मनि खे प्रमोशन न ॾियण वारे केस जी ॿुधणी थी। अदालत डिपार्टमेंटल प्रमोशन कमेटी जे सिफ़ारिशनि ते दरख़्वास्त गुज़ारनि खे 16 खां 17 ग्रेड में तरक़ी ॾियण जो अॼु हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट पारां अॼु बरुकनी बेंच जे मुलाज़मनि जी दरख़्वास्त ते अॼु फ़ैसिलो ॿुधायो त उन्हनि खे 16 खां 17 ग्रेड में तरक़ी ॾिनी वञे। ऐं जॾहिं त सिंध हाई कोर्ट में अदालत पारां इहो चवणो हो त DPC जे 19 डिसंबर 2022 वारे फ़ैसिले खे चैलेंज न कयो वियो हो। अदालत इहो पिणु चयो त नई डिपार्टमेंटल प्रमोशन कमेटी जो फ़ैसिलो वापसि वरितो वियो आहे। दरख़्वास्त गुज़ारनि दरख़्वास्त में ॼाणायो हुयो त डिसंबर 2022 में डिपार्टमेंटल प्रमोशन कमेटी दरख़्वास्त कंदड़नि खे ग्रेड 16 खां 17 में तरक़ी ॾियण जी सिफ़ारिश कई हुई। हुन खां पोइ अदालत में दरख़्वास्त कई वई हुई त दरख़्वास्त गुज़ारनि खे ग्रेड 16 मां 17 में ॾियण जो तरक़ी ॾियण जो हुकुम ॾिनो वञे। त अॼु अदालत उहो हुकुम जारी करे ठीकु आहे। मेहरबानी शहज़ाद अपडेट करण लाइ।